प्यारी जमात ऐं मुंहिंजा उस्ताद इकराम ऐं मुंहिंजा भाई ऐं मुंहिंजा प्यारा प्यारा जमायतियो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रब जा एहसान करम पहिरियों दफ़ो हिन अल्लाह वारे जी मस्जिद में पहिरियों भेरो कुरान करीम जो ख़त्म मुबारक पढ़ायो तमाजे मथां जी रहमत तमाजे ॻोठ जे मथां बि रहमत हिन अल्लाह जे घर जे मथां त हूअं ई सदाईं रहमत मगर जेके दुआऊं घुरंदा हूंदा जेके दुआऊं घुरंदा हूंदा उन जे बदले में जेके अमीन भी चवंदा हूंदा हिकिड़ो दुआ घुरी रहियो आहे वरी ॿियो अमीन चयो आहे त उन जे करे मुंहिंजो अल्लाह पंजनि मलाइकनि खे फरमाईंदो आहे ओ मलाइको हाणे वञो इहो मुंहिंजो बंदो अहिड़ो दुआ बि थो घुरे इहो बस दुआ घुरंदो ॿिया इन जे पुठियां आमीन चवंदा बस लिखंदा जीअं लिखंदा ईंदा मलाइका ईंदा अल्लाह जी दरबार में पेश कंदा या अल्लाह तुंहिंजो बानो ही बानो दुआऊं पियो घुरे ही बानो आमीन पियो चवे ही बानो दुरूद पियो पढ़े ही बानो ज़िक्र पियो करे मुंहिंजा मौला हिकिड़ो उन ई दरबार में उन महफ़िल में हिकिड़ो अहिड़ो त शख़्स आयो जेको पंहिंजे मक़सद सां आयो तुंहिंजे ज़िक्र जे मक़सद सां न आयो त मां ईंदुसि वञी ख़ुदा जो ज़िक्र वञी कंदुसि मुंहिंजा मौला उहो बानो फलाणो बानो हुयो जो अल्लाह छाजे लाइ आयो मुंहिंजा मौला उन जो हिकिड़ो नौकर हुयो ऑफिसर उन दरबार में उन में कमो हुयो मौलवी साहिब दुआऊं पियो घुरे बस वो आमीन पियो चवे मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आहे ओ मलाइको हाणे इहे जेके जो बदबरारियूं करी आया गुनाह करे लिखी आया आहियो इहे पासे ते रखो हाणे जेके बि नेकियूं अगर इन के भेड़ो हाणे मां इन जे सदके में इन के भी माफ़ करे थो एॾो भक्तवारो एॾो भागवारो तूं पंहिंजो पाण खे भागवारो तूं पंहिंजो पाण खे भक्तवारो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरना उन्हनि नबियनि खां पुछ उन्हनि नबियनि खां पुछ जंहिंजी उम्मत पूरो छा हुयो थोड़ो ॻाल्हायो छा हुयो पूरा मुझे अल्लाह फरमाए पूर्ण माको आसान और मुझे अल्लाह फरमाए आजाद रखो एक अहिड़ी उम्मत आई जेके एक ॿिए जे खिलाफ था हुआ मुझे अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा सुन्ना नबी मां इन्हनि जे हिक ॿिए जे खिलाफ थो सहण चाहियां हाणे मां इन्हनि ते अज़ाब थो मोकिलियां मुंहिंजे बेनियां ज़रब उन ते अज़ाब मोकिलियो ओ मुंहिंजा सुन्ना हाणे तूं असां पंहिंजे गिरबान में सोचो जाति पाए करे सोच असां तो में एॾा गुनाह मौजूद आहिनि कूड़ भी असां में ठगी भी असां में गिलाकड़ी भी असां में चोरी भी असां में गार वक्त भी असां में नमाज़ पढ़ो ज़िक्र न कयो नमाज़ पढ़ो टोटल सिस्टम में असां में आहे तब मुझे अल्लाह फरमाईंदो आहे मुंहिंजा महबूब मुस्तफा जेड़ा आहे तेरा बस दुआऊं घुरंदा वञनि पुठियां आमीन चवंदा वञनि पोइ मां वेंदियां ज़रफ़ ॾिसो त दुआऊं कीअं थो क़बूल कयो ख़ुशि आहियो ॿार जब ख़ुशी आहे या कोन्हे का ख़ुशी आहे अञा इहा ख़ुशी तो तव्हां घुरी आहे मगर अञा ॿी बि दुआ घुरो रमज़ान मुबारक जो महीनो आहे 27 जी रात भी आ बाऊ अब्दुल जी वालिदा जो बारो भी आ ऐं ॿिया दोस्त मुंहिंजा साईं सलीम ने भेजो इजाज़त भेजो ऐं मुमताज़ ने भेजो बाऊ नज़ीर ने भेजो ऐं
मियां अब्दुल्लाह मुबीजो या जेके भी मां तो वाक़ुफ़ ना इन मिली जुली करे इन प्रोग्राम में तामल कयो इन प्रोग्राम में सब के चई और भी पंज पाण भी कुछ वठी आया उनके लख मुबारक हुजे और मुझा दोस्त अजीज तमाम के को खबर पादी जने जदी अखियों टुटियो नहीं सीने वाली के पुनः को तमाम के खबर पादी तई रुपए जो किलो अजर सवाब किलो सवाब वरना मुझा दोस्त अजीज मुझे बेनिया ज़रफ़ पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र